अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों अली हसन अब्बासी किताब आहे हूॾो थी हू ॾींहुं। लेखक सैयद असामुद्दीन राशिदी किस्त 12। असांजे सिंधी शेरो सुखन जो वॾो ज़ख़ीरो संदसि वस्फ़ ऐं वाखाण सां भरियल आहे ऐं को बि अहिड़ो शाइर कोन आहे जंहिं इन ई सिलसिले में पंहिंजे फ़र्ज़ अदाईअ में कोताही कई हुजे। हिक सचल खे ई ॾिसो त छा पियो फरमाए, घणा ॾींहं लॻा चाहूं कांग करी भॼा, केदम आॾो दोस्त जे भली करे भॻाए, हाण के तातुन तगाए मतां झोरीअ मंझि झिॼी मरां। वात करे वाई अॼु पिणु कांग करी भॼो, कीजो चयाई चुंब सां तंहिं लुछ ॾाढी लाई, अंदर खे आई ॼण ॼर ॼेरे संदड़ी, रोयो रोयो रत थी पखीअ पारां भाॼे, त पेरे विझाए घुंघरू से छमकाईंदो वत, कीअं वठी खत सिगड़ो साथी अड़ावरी, तिर न हिकु तोड़े अॼु लामे लाखीणो लहे, वेठो आहे विगोड़जी खंभनि खे खोड़े, ॻाल्हि करण खां काकियूं मुंहुं घणो मोड़े, पर पंहिंजा टोड़े चिकियूं ॾिए थो चुंब सां। सुणे जो सोई जेकी चवे कांगड़ो, हीअं सां हंडाइजो सरतियूं सभु हुई, कंढियूं कुंदन सां विझां पखीअ खे पोइ, जानिब ॾ जोई आणी नियापा नीअ जा। आव कांगल काई ता तोते अतरो त्यां, अचण बाजो ताए जे आहियां उबाण काई, ॾाहिया घणा ॾींहड़ा मतां तूं लाई, पेरंगण पाई त मुंहिंजो साव सुधीर थी। कांगल आयो मकाल वठी सनेहा सजणा, मोहबत रीअ मकाल कान कयाई कॾहिं, कीजो कांग ॾिसी काल्ह ओॾांहूं आयो, पियुसि हां फिसी ॻाल्हियूं कंदे सजणे, माला मोतियुनि जूं विझां पखीअ खे पोइ, पेरें सोना घुंघरू ता थिए सवायो सोई, सेंधो सभु कोई मर तनी जो न थिए, पखीअ संदा पर करियां मुसर मोतीअ जो आणे अजी बंडऊं ॾिए ख़ूब ख़बर, भेनर ॾी मूं भर शाल वेठो करे वायूं, ॾार चढ़ी ॾाहे कीजो चयो चुंब सां, इहो मूं आहे आदरड़ी अरवाह खे, चुंब साण चवे की पियो कांगल काकियूं, पूरन मंझि पवे तो सुणी साह सनेड़ो, कयो हीअं कांगे आऊं चयाई चुंब सां त सजणनि, कयो हीअं कांगे आऊं चयाई चुंब सां त सजण कंहिं सांगे वरी ईंदुई उताईं, चुंब साण चई काजा कांगल ॻाल्हिड़ी, सारी आतण सां उनई कहिड़ी ॾिस कई, पूरन मंझि पई सभु कंहिं आइट फिटो कयो, सुणो सनेहा सरतियूं तो चढ़ियो ॾार ॾिए, सारो साह निए तो नाज़ुक नियापन सां, ॾाहो ॾार मथे चढ़ियो तो करे बिरह बयान, आतण जे अहसान करी कलामन साण थो, आणी कांग ॾिन्यासि किताबत करी भॼी, पोइ कटींदे पट पियुसि छोहूं तंद छुटियासि, भेजूं भेज थियासि रोहंदे चोली चिक में, हली कांगे हिक काजा कयसि ॻाल्हिड़ी, तंहिं माम ॿुधण सां रोअंदे चोली कयाई चिक, सने मूं सिक पाणी कयाई पधरी, कारूं कीअं न करियांसि जो थो ॾिए सना सजणे, पोइ पर पखीअ जा साण जवाहर जड़ियांसि, मोतियुनि ऐं लालनि सां भेनर खंभ भरियांसि, पहिरीं दस्त धरियांसि जो आहे नियापा ॾींदड़ नीअ जा, पखी सोई पर थो उॾरे पार पिरीअ जे, पखी सोई पर तो उॾरे पार पिरीअ जे, ख़ुशीअ जी बि ख़बर मां न वठी अचे का ओॾांहूं, चढ़ियो लही लाम तो ॿोलियूं ॿाझारियूं करे, ॾिए सनेहा सजणा टुरियो मटे टाम, मारियूं मारे माम जेथो ॾिए लिकाए लोक को, पिरियां जा पैगाम
तो ॾियाए मिड़ाई माम में, पिरियां जा पैगाम तो ॾिए मिड़ई माम में, सवें मुंजन सलाम जो ॾाहो ॾाह पसां ॾिए। आणी कांग ॾिनोसि को अरीज़ो अजीब जो, भेनर सभु बिनोसि ॻारींदे ॻोड़नि सां। कांगा किताबत सारे सारे जो साह सां, इहा अमानत ॿिए कंहिं आम न आछे। ज़ा न थिए ज़ुबून वहूं उॾामी ओॾहीं, न त ख़ासो मुंहिंजो खून पवंदो ॻिचीअ तव्हांजे। लिको में लामे तो लाखीणो लातियूं करे, टहिकंदो टामे ॾिए सनेहो सॼणा। अॼु कांगा चओ कीअं, सराहा ॾिठई सुपरी, हाल असां हिते अहिड़ा कि हुत बि हुआ हीअं। जाम ॾेई झड़ जीअं, तीअं थी ओत अखियुनि जी। ॾाहा थी न दूर, वे मूंखे थी वेझड़ो। कर कालो की ॻाल्हड़ी, जा हुई राति हुज़ूर, दोस्त अॻे दस्तूर के ताज़ी मां तोखे ॾिनियूं। ज़ाग ज़िबानूं कढी उहा ई वाई, पिरियां संदे पार जी आहे तोखे वाधाई। पुछी हक़ीक़त हाल जी, हो त साजन सभाई, त के आशिक ख़ुशि असांजो, कल ॾींहं काई मूंसां बेअद भलाई कई पिरियां पारां तव्हांजे। ॾार चढ़ियो ॾाहो तो ॾींहं में दिलासा दिलि खे, त सुबुह सांभा हो हू अचण जो अजीब खे। अलाह अल गुदाम तूं मोटी महबूबन ॾे, वञी ॾेज पिरीअ खे इहो पाजीअ जो पैगाम। करे कदमनि किरी कदमनि ते पई, सव लख ॾेज सलाम। आहे अवांरीअ सुपरी, हिते मिड़ो ई माताम। अचण जो अंजाम कर सिगो तरफ़ सचू अजे। ना त मरी वेंदो हीअ, अलाह लॻ अचे जो तूं, तो तूं आहे हिन जो जानी सदके जीअ। लाहे फिराक फ़क़ीर को वाली वेझो थीअ, तूं पिण उन जो थीअ जो नौकर तुंहिंजे नाव जो। पखी सोई पर अॼु उॾाणो ओॾहीं, रसियो वञी उतहीं सो पांधी मंझि पहर। आॾो अजी बणिजे कयाई सभु ख़बर, हित आशिक खे अव्हां बिना हीअणे मंझि हशर। तो ओते अखिड़ियुनि मूं बारानी बहर, हाणी ॾियो दिलासो दिलबर, मतां आशिक उत मरी वञे।